जी एक दफ़ो ॿीहर भलीकार ऐं गुड मॉर्निंग पाकिस्तान सभिनी खे दिलि जिगरनि जा भलीकार चऊं था। अॼु असां वटि जेका शख़्सियत मौजूदु आहे नो डाउट उहा बिरज आहे। नालो असांजो रखिया दीदी बिरज दीदी पुल ऐं टेलीफोन कॉल से असांजी हिकिड़ी ॿी बिरज मौजूदु आहे। बिरज मौजूदु आहे जे असांखे कनेक्ट करे रखियो आहे इंडिया सां मुंबई सां बजाज साहब लाइन ते मौजूदु आहिनि। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम अदी नमस्ते। नमस्ते गुड मॉर्निंग कीअं आहियो? फर्स्ट क्लास अदी तव्हां ॿुधायो ख़ुशि आहियो मज़े में? बिल्कुलु बढ़िया। अॼु असांजी सिंध जी राणी आई आहे सिंध में असां हुनजो स्वागत था कयूं आशा चांद जो। नमस्ते नमस्ते। ॾाढो सुठो पियो लॻे बजाज साहब। महिरबानी। हेलो बजाज साहब सुठो ई असांखे दीदी आई आहे। दीदी नमस्ते। नमस्ते नमस्ते भाऊ ॾाढो सुठो लॻो। दीदी मां हिन सां ॾाढो टच में हूंदो आहियां। मां सिंध सां ॾाढी मोहबत कंदो आहियां। हाँ हाँ सिंध सां सिंधी न मोहबत कंदा त ॿिया केरु कंदा? सभु सिंधी कंदा आहियूं। बिल्कुलु बिल्कुलु असीं सभई सिंधी सिंध सां गॾियल आहियूं। पहिरियां असां सिंधी आहियूं पोइ ॿिया आहियूं। बिल्कुलु बिल्कुलु। असां तव्हांजो स्वागत कयूं था। मां न्यू बॉम्बे वाशी में रहंदो आहियां। अच्छा अच्छा जी जी बजाज साहब कोई बजाज साहब हा साईं मूंखे ॾाढो सुठो पियो लॻे त तव्हां मुंबईअ खां फ़ोन कई आहे ऐं केटीएन जे प्लेटफॉर्म तां दीदी खे वेलकम कयो आहे। हां जी त मतलब इहा जेका ऑनरशिप आहे न मूंखे यकीन आहे कि एॾो प्यार आहे। जो कई दौर में प्यार हुयो न न बिल्कुलु आहे पर जेको तव्हां उतां खां वरी हिन प्लेटफॉर्म तां वेलकम कयो था न दीदी खे उन जी ॻाल्हि बि आहे। बिल्कुलु बिल्कुलु आख़िर असां सिंधी आहियूं न सिंध असांजी अम्मा आहे। जी बिल्कुलु बिल्कुलु। असांखे हिन वक़्तु हिकु शेर यादि अचे थो नारायण शाम जो। सिंध खे को छॾाए न सघे सिंधियुनि खां सिंध सिंधियुनि में वसे सिंध हुते सिंध हिते। छा ॻाल्हि आहे? सिंध हुते सिंध हिते बिल्कुलु बिल्कुलु दीदी। दीदी असां मां पंहिंजे पुट खे चई छॾियो आहे जे हे दुनिया मां छॾे वञा न मुंहिंजो जेकी हस्तियूं थियूं सिंध में खणी वञा। बिल्कुलु बिल्कुलु घणनि जी इहा ख़्वाहिश हूंदी आहे। मूं घणनि खे ईअं चवंदो ॿुधो आहे सच। वरी महिरबानी बजाज साहब तव्हांजी कॉल करण जी। बजाज साहब पोइ दफ़े ॻाल्हि कई त असांजो कुझु ग्रुप हुयो जेको वियो जिथां सिंधु नदी अचे थी भारत मां चई उते वञी उहो रुनो ऐं जेके पंहिंजा ॻोढ़ास उन में विधई त चई भला आउं नथो वञी सघां त मुंहिंजा ॻोढ़ा मन हिन पाणीअ जे ज़रिए सिंध धरतीअ ते पहुचनि उन ते। त इहा जेका मोहबत आहे असां डेली इन ॻाल्हि ते डिस्कस बि कंदा आहियूं त जेके असांजे मतिलबु सिंध धरतीअ खां परे रहनि था उन्हनि खे इन जो क़दुरु बि घणो आहे। असां त ऑलरेडी ते मौजूदु आहियूं क़दुरु उन्हनि खे छो उहा जई का परे हूंदी आहे न अहसासु उनखे ई हूंदो आहे वधीक थिए। अच्छा दीदी असां 2006 में जॾहिं आयासीं इंडिया दौरो ॾाढो सुठो असांखे प्यार मिलियो ग्रुप मिलियो। उते कुझु सेमिनार्स अटेंड कयासीं। उते कंहिं सिंधी चैनल जी लाइ बि ॻाल्हि ॿोल थिए पई त असां पंहिंजा प्रोग्राम्स कयूं छा करणु खपे कीअं करणु खपे केतिरी ॾाढी तारीफ़ थी पर हू ओवरऑल कुझु कमु थियो आहे या न? एक्चुअली छा आहे जो असांखे हिंदुस्तान जी धरतीअ ते भारत जी धरतीअ ते पंहिंजो को स्टेट कोन्हे पंहिंजी ज़मीन कोन्हे इन जे लाइ ॿोली वञे पई घटिजंदी स्कूल वञनि था बंदि थींदा ॿार स्कूलनि में सिंधी पढ़ी नथा सघनि। त इन ॻाल्हि जे लाइ असांखे जेका ज़रूरत महसूसु थी त असांखे हिकिड़ो सिंधी चैनल हुजे 24 कलाकनि जो ऐं उहो असांजो हक़ु आहे छाकाणि जो सिंधी ॿोली 8 शेड्यूल में भारत जे कॉन्स्टिट्यूशन में दर्ज थियल आहे ऐं उन तहत असांखे पंहिंजी ॿोलीअ खे बचाइण जे लाइ हर कोशिशि करण जे लाइ सरकार जो साथ घुरिजे ऐं सरकार खे इहो कमु करणु खपे। त इन ॾिस में असां काफ़ी कोशिशि करे रहिया आहियूं। असां उते जा जेके लीडर्स असांजा 2 आहिनि सिंधियुनि जा दादा राम जेठमलाणी जेको मशहूरु वकील आहे ऐं सचपच हुनजी असां सां साथ सहकार शुरू खां वठी रहियो आहे। असांखे ॾाढी ख़ुशी आहे त हुन असांजे हिन ॻाल्हि खे ॿुधो आहे सम्झो आहे ज़रूरत महसूसु कई आहे। ऐं लाल कृष्ण आडवाणी साहिबु जेके आहिनि LK आडवाणी उन्हनि बि कयो आहे त असां उन्हनि खे अर्ज़ु कयो उन्हनि सां गॾिजी करे असीं श्री मनमोहन सिंह सां मिलियासीं मां दादा ऐं LK आडवाणी बि गॾियासीं ऐं उन चयो असीं हिन ॾिस में कुझु कंदासीं ज़रूरु। हाणे सरकारी देग आहे तपे पई दादा सुरेश केसवाणी ॾाढो सुठो कमु पियो कयो ॿोली जे हवाले सां। इहे जेके ॿोलीअ जे हवाले सां जेके NCPSL जे पारां कमु पियो थिए ऐं हिक ॿिए में अचण वञण जूं जेके ॻाल्हियूं थियूं माशाल्लाह एतिरी मतिलबु
गहराई जे हद ताईं हिन मंच ताईं अची करे नज़र थी घुमाए त माशाल्लाह तमामु वॾो हिकिड़ो एतिरी क़ौम आहे जेका गिणतीअ खां वधीक आहे पर पोइ बि हुन जॻह ते वेही करे प्लेटफॉर्म ते त उन्हनि खे छो मतिलबु की एतिरो छो नथा साम्हूं आणनि रीज़न छा आहे उन सबबु इहो ई आहे त जेको तोखे लॻे थो त ॾाढी वॾी क़ौम आहे असां सचमुच उते सिंधी 55 लख आहिनि वधीक घणा हुते आहिनि पर हितां खां घणा हुते आहिनि पर हिते उन्हनि जी धरती आहे इहा ज़मीन सिंधी आहे जिते सिंधी ॿोली ॻाल्हाइजे थी जेका सिंधी ॿोली जो वाधारो करे थी उपजे थी उहा सिंधी आहे तंहिंजे करे सिंधी अञा बि ॿिया बि ॿियूं ज़ातियूं बि सिंधी ॻाल्हाइनि थियूं पर हिंदुस्तान में इहा ॻाल्हि कोन्हे छाकाणि जो असांखे पंहिंजी धरती कोन्हे माण्हू सभु टिड़ियल पखिड़ियल आहिनि हेॾो वॾो भारत आहे हेतिरनि माण्हुनि में असीं हिकु बूंद समान आहियूं जिन खे पंहिंजे वोटिंग जो बि ख़ासि इम्पैक्ट कोन थो थिए उन्हनि जे ॿोली खे ॾिसो था वधण विझण खे ॾिसो था हाणे छा था ॾिसो त असांजी जेका हीअ ॿोली आहे केतिरी हद ताईं सिक्योर आहे जेका ईंदड़ नस्ल आहे छाकाणि हाणे असां आयासीं त जेके असांजा सीनियर आहे उहे उनखे वठी पिया हलनि पर जेका न्यू जनरेशन आहे उहा थोरो उन में थधी आहे इन जो जवाबु तव्हां खां वठंदासीं टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे हेलो अस्सलाम वालेकुम हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम गुड मॉर्निंग पाकिस्तान गुड मॉर्निंग टू यू अदी शेलागुल तव्हां तमामु ख़ूबसूरत लॻो पिया भाउ सजा जिन इलाही सारा सिमार लॻनि पिया थैंक यू सो मच महिरबानी चवां थी तव्हांजी टीम खे ऐं आउं ख़ासि करे सिंध जे तरफ़ां वेलकम चवां थी अदी आयशा चांद खे थैंक यू जेका असांजी सिंधियुनि जी ॿोलीअ खे इलाही अहमियत ॾिए पई जिते असां पंहिंजी सिंधी ॿोलीअ खे विसारे वेठा आहियूं ॾिसो असां जॾहिं की मार्केट में वेंदा आहियूं त असां सिंधी ॻाल्हाइण जे बजाए हुननि सां उर्दू ॻाल्हाए शयूं वठंदा आहियूं ऐं हींअर जेको आहे सो मूंखे इलाही ख़ुशी थी आहे त तीअं असांजी सिंध जी सकाफ़त खे उजारे पई ॿाहिरि जहिड़नि शहरनि में वञी करे ऐं तमामु घणी मूंखे ख़ुशी थी आहे तव्हांजो प्रोग्राम लाइव ॾिसां पई ऐं केसीएन जी पूरी टीम खे जेको आहे सो मुबारकबाद चवां थी सिंधी सकाफ़त जो सेरो ॿुधाईंदसि जी ॿुधायो बिल्कुलु ॿुधायो अच्छा मूंसां खिलजो न की तव्हां बि सिंगर आहियो बिल्कुलु बि न अच्छा मां ॿुधायां थी तव्हां पंहिंजो पाण खे काबू रखिजो ओके ओके सीट बेल्ट पती वेठो लामन खेलो दोली तेरों चुदी जिसे फेरन जा पाद घरे भाईरन के दीजस लामन खेलो दोली तेरों चुदी जिसे फेरन जा पाद घरे मायरन के दीजस खुदगीअ बड़ा मुझा आहिन जाना सामीअ बाणा गाला छा गाला असां सीट बेल्ट खोले छॾिया हेलो अदी आयशा खे इहो चवणु चाहींदसि त असांजी सिंध में हिकिड़ो नंढड़ो मेवो पैदा थींदो आहे उनखे पेरूं चवंदा आहिनि इहो ॻोठनि में पैदा थींदो आहे इहो हिकिड़ो खबर जो वण हूंदो आहे ऐं जेके नंढियूं नंढियूं छोकिरियूं हूंदियूं आहिनि जेके पंहिंजे माइटनि खां इलाही परे हूंदियूं आहिनि उहो पेरुनि जा पांद भरे ऐं जेको गिफ्ट करे पंहिंजे माइटनि खे पंहिंजे भाउरनि खे मोकिलींदियूं आहिनि इहा असांजी सिंध जी हिकिड़ी ख़ासि आहे ऐं मूंखे तमामु घणी ख़ुशी थी आहे इन सां गॾु गॾु अदी आयशा खे इहो चवणु चाहियां थी त तव्हां अॼु सिंधी ॿोली खे उजागर करण जे लाइ हेतिरी सारी महिनत कयो पिया अॼु सफ़ा इंटीरियर एरिया में रहां पई हिकिड़ो नंढड़ो ज़मीनदार हिकिड़ो आहे हुन में मुंहिंजो बाबा जेको आहे हुते हारी आहे ऐं हुते रही करे मूं MA सिंधी अदब में यूनिवर्सिटी सिंध खां मूं MA कई आहे ऐं पंहिंजी जेको एरिया में वञी करे ऐं उन्हनि औरतुनि खे इहो ॿुधाईंदी आहियां त पाण सिंधी आहियूं इहा तमामु सुठी ॻाल्हि आहे पर मूंखे तमामु अफ़सोस सां थो चवणो पए ऐं आउं अदी आयशा खे रिक्वेस्ट कयां थी त तव्हां आउट ऑफ जेको आहे सिटी दुबई में वञी असांजी इन रस्म खे निखारियो त जिते मूं पंहिंजे अखियुनि जे अॻियां हिकिड़ी अहिड़ी छोकिरीअ खे क़त्ल थींदो ॾिठो आहे जेका कारी करे मारी वई हुई छो त हू सिर्फ़ु अॻिते पढ़णु चाहियो पियो न ऐं हुनजो कोई दाद फिरियाद कोन थियो हुयो
अदी केरु आहे असां सां गॾु भेण? तव्हां नालो छा आहे, किथां पिया ॻाल्हायो? हाणे वयल माय गुडनेस यार, हाणे वयल पर ॾाढी सुठी ॻाल्हि असां शेयर कई। हक़ीक़त आहे त मतलब के खोड़ सारा बान के सुठे रस्ते के ॾिसो ही अथव तव्हां। हा ॾाढो सुठो लॻो मूंखे। एमए कयो अथई, एमए हिकिड़े हारीअ जी धीअ थी करे त कयो आहे। वाक़ई दाद क़ाबिल आहे ऐं सचमुच त ईअं ई एजुकेशन पढ़ाइण सां माण्हुनि में हिकिड़ो शऊर पैदा थिए थो, वधीक हू अॻिते पंहिंजे समाज जे लाइ बि कुझु करे सघनि थियूं। ऐं अहिड़ियूं ई शख़्सियतूं यानी अहिड़ियूं ई लेडीज़, छाकाणि ज़ालुनि ते वॾी जवाबदारी आहे, पाण खे पाण ई हू थोरो अॻिते आणनि, पढ़नि ॻढ़नि त घणा मसइला हल थी सघनि था। अच्छा, इन खां पहिरीं जेको मुंहिंजो सुवालु हुयो इहो हुयो त असां पंहिंजो विसारे छॾियो आहे, ख़ासि तौर ते जेका मूं शइ ॾिठी आहे त जेका यंग जनरेशन आहे, ख़ासि तौर ते ॿाहिरि जेके पाकिस्तान खां ॿाहिरि रहनि था त उहे पंहिंजी ॿोलीअ ते ध्यानु नथा ॾियनि। जेके वॾा ॻाल्हाइनि था त ठीकु आहे, न त उतां जी ॿोलीअ खे वधीक अपनाइनि था, पंहिंजी ॿोलीअ खे सेकेंडरी लेवल ते रखनि था। ईअं आहे? ईअं आहे। एक्चुअली छा आहे जो असीं जॾहिं हितां भारत में वियासीं सिंधी, जॾहिं सिंध छॾे विरहाङे जे वक़्तु जॾहिं ॿियनि हिंदुस्तान वियासीं त ॿियनि शहरनि में पखिड़िजी वियासीं, ॿियनि स्टेट्स में। त ओॾी महिल असांखे पंहिंजी ॿोलीअ खां वधीक ज़रूरत हुई पंहिंजे ज़िंदा रहण जे लाइ कोशिशि, छाकाणि सभई ग़रीब हुआसीं। उते सिंधी कहिड़े नमूने में पाण खे इस्टेब्लिश कनि, पैसा कमाइनि, तंहिंजे लाइ ज़रूरी हो त असीं उन्हनि सां मिली जुली उन्हनि जी ॿोली सिखूं, उन नमूने ॻाल्हायूं। त असां उन ॾांहुं वधीक ध्यानु ॾिनोसीं। पंहिंजी ॿोलीअ ॾांहुं ध्यानु ॾियण जो वक़्तु थोरो पोइ आयो, जॾहिं थोरा सिंधी सबाला थियासीं। तव्हां हो वारो मिसाल ते जान है तो जहान है, अगर जान बची थी वञे त इंसान पंहिंजे लैंग्वेज ते, पंहिंजे घर ते, पंहिंजे ॿोली ते कमु करे थो। ऐं सचमुच उहो उन्हनि कयो। नौजवाननि कुझु साहित्यकारनि जीअं उत्तम कीरत माली, इन्हनि टिनि जी टिमूर्ती हुई, जिन सचमुच दादी पोपटी हीरानंदाणी उन वक़्तु गॾिजी करे जेका कोशिशि कई त ॿोली असांजे 8 शेड्यूल में अचे, उन्हनि लाइ हिननि घणेई वहण विलोड़िया। ऐं तव्हां विश्वास कोन कंदा त 52 माण्हू हिकिड़े दफ़े 52 अलफ़ ब इहे सॼो पाण ते लॻाए करे लॻाए पोस्टर्स लॻाए ऐं उन 52 वञी उते वेठा दिल्लीअ में वञी करे धरनो हयो हुओ ऐं चऊं असांखे कीअं बि करे असांजी ॿोलीअ लाइ कुझु करियो, उनखे कुझु करियो। कॉलर हेलो, अस्सलाम वालेकुम, गुड मॉर्निंग। गुड मॉर्निंग पाकिस्तान। गुड मॉर्निंग। केरु आहे असां गॾु? पवन कुमार थो ॻाल्हायां, ताणो बुलाकन खां। अदा सजाद ख़ुशि आहियो? जी अदा पवन, तव्हां ॿुधायो कहिड़ी दुनिया में गायब आहियो? बस यार कुछ मसरूफ़ आहे। अच्छा अच्छा जी पवन, भली कार चवंदा, तव्हांखे छा चवणु चाहींदो पवन? अदी सां ॻाल्हाइणो। अदी छा नालो आहे? आशा चांद, दीदी आशा चांद। हाँ दीदी आशा चांद खां पुछणो आहे असां नफ़रत छो थी थिए इंडिया में? मां काफ़ी 3-4 चकर वियो आहियां, असांखे इंडिया में छो थिए असांखे नफ़रत था कनि माण्हू? अच्छा अच्छा, उहो शायदि इन जे करे आहे जो माण्हू जेके धर्म जे ॻाल्हि में अची था वञनि न, हिंदू ऐं मुस्लमान जे हिसाब सां, त उन जे करे बि थी सघे थो, या उन्हनि खे नफ़रत इन लाइ था कनि त उन्हनि जे माइटनि उन्हनि खे अहिड़े नमूने में ॻाल्हियूं ॿुधायूं आहिनि त असीं जॾहिं विरहाङे में हिते आयासीं त कीअं क़त्लेआम थियो। जेतोणीकि उन जे लाइ केरु जवाबदार आहे उहो चई नथो सघे। उहे हालतूं माण्हूअ खे इंसान मां वहशी बणाइनि थियूं ऐं उन हालत खे यादि करे असीं पंहिंजो प्रेज़ेंट, पंहिंजो माज़ी न ख़राबु कयूं। इहा असांखे इन ॻाल्हि जो ख़्यालु रखणु खपे। असीं जेके एडुकेटेड आहियूं उन्हनि खे इहे ॻाल्हि, इन ॻाल्हि जी तक तौर करणु खपे त इन्हनि हिन क़िस्म जे ख़्यालनि खां जेको आहे सो ॻाल्हि खे ख़राबु करण जे लाइ जेको सो पुराणियूं ऐं नेगेटिव ॻाल्हियूं माण्हू जॾहिं मंज़र आम ते आणींदो आहे त ऑलरेडी जेको आहे सो जेको प्रेज़ेंट हूंदो आहे उनखे ख़राबु करण जी कोशिशि आहे। ॿियो कुझु बि न। न बिल्कुलु उनजी कॉल डिस्कनेक्ट थी वई उन टाइम। अच्छा, कुझु ही सीडीज़ असां वटि मौजूदु आहिनि। दीदी जूं आहिनि जेके असां चवंदासीं त जेके सीरियल्स दीदी ठाहियूं आहिनि उन में नाला ॾिसो ऐं कुझु सीडीज़ ॾिसो जेके हिकु आहे किताई ऐं ही सीरियल सीरीज़ चइजे चोर आयो दौलत जी सिख्या। असां इन में किताई जॾहिं ठाहियोसीं या मज़ाकी 13 एपिसोड अञा ठाहियासीं टीवीअ ते जेके हलंदा हुआ किताई। उन खां पोइ आहे हो जमालो, इहो असां दुबई में शो कयो होसीं, जंहिंमें मुंहिंजे ख़्याल में रेनू गीदूमल हुई ऐं हू छोकिरो केरु आयो जंहिं घुरायोसीं, हिन जो तव्हां नालो ॾिसी सुञाणियोसि? हा, हिन मां आयो हो न इहो ज़ामिन अली आयो हो, अनीला सुंदर आई हुई। हा, वो तव्हांजो सिंध जो सिंगर आहे। इहा बि टेलीफिल्म आहे, ये टेलीफिल्म आहे ऐं जंहिंजी कहानी सुंदरी उत्तम चंदानी लिखी आहे। उहा व्हीलचेयर डिटेक्टिव स्टोरी आहे, जीवन साथी। उन खां पोइ ही आहे जीवन साथी। हा, बसि इहे हिकिड़ियूं पंहिंजे सिर्फ़ु सोशल मैसेज ॾींदड़ आहिनि। ऐं ही आहे उन खां पोइ आख़िरी ख़त।
इन खां पोइ दादा ठाकुर चावला जी आख़िरी इन खां पोइ न लिखंदो ख़त सस्पेंस आहे ऐं उन खां पोइ आहे सिंधियत जो सॾु सिंधियत जो सॾु हाय इन में की छोकिरी बि नज़र अचे थी छोकिरी नज़र अचे थी कि शेला गुल चवंदा आहिनि शायदि इहो आपा जॾहिं असांखे घुरायो तमामु हिकिड़ो ज़बरदस्त कॉन्सर्ट इन्हनि पेश कयो हुयो हा पर इन में हिकिड़ी मूं ॿी छोकिरी खे घुरायो हो जेका हरीश ककवाणी जी धीउ आहे ऐं हरीश ककवाणी जी आई आहे 60-70 साल जी सिंधी ॿोलीअ जो रूप धारण करे सिंधी ॿोलीअ जी जेका हालत आहे उन जी जेका पंहिंजी मन जी कैफ़ियत आहे उहा बयां कई हुई अधु कलाक लाइ तव्हां विश्वास कोन कंदा स्टेज ते अधु कलाक अकेलो माण्हू तमामु एतिरियूं तारियूं पे वॻियूं हर मिंट खां पोइ हुनखे तारियूं पे मिलियूं ऐं एतिरी आउटस्टैंडिंग हिननि जी परफॉर्मेंस हुई जो अखियुनि में गोड़ा सभिनी खे अची विया सभिनी खे एनी शायदि न आहे उन खां पोइ आहे सिंधी साहत जूं 3 बर्ख लेखकाऊं जंहिंमें दादी पोपटी हीरानंदाणी दादी कला प्रकाश ऐं सुंदरी उत्तम चंदाणी ऐं मुंहिंजी ॿिनि शख़्सियतुनि सां त मुलाक़ात रही आहे दीदी उत्तम चंदाणी सां ऐं दीदी कला प्रकाश सां पर दीदी सां आहे बहरहाल ॾाढो ज़बरदस्त तमामु सुठो तमामु मोहबत मिली दादी पोपटी हीरानंदाणी जो त हाणे शायदि हिन सेप्टेम्बर जे महीने में जन्मदिन आहे 16 तारीख़ ऐं उन बि ॾाढो ज़बरदस्त कमु कयो सिंधी ॿोलीअ जे लाइ विसारे न सघिबो ऐं उन खां पोइ आहे हिकु सोन जो रुपयो हा इहो त इहा असांजी शइ सभु डांस जा परफॉर्मेंस जेके फास्ट म्यूज़िक हा बिल्कुलु इहो बि शो असां हुते कयोसीं एक्चुअली छा आहे जो हिते ई DVD CDs किथे बि मिलनि नथियूं ऐं उन लाइ मूंखे ख़बर कोन्हे त मां कंहिंखे कॉन्टेक्ट कयां कंहिंखे जे करे चवां त भई राइट्स वठो ऐं जेतिरे नमूने पहुचाए सघो पहुचायो उन खां पोइ डबल स्टैंडर्ड इन खां पोइ केतिरियूं ई CDs ऐं प्रोग्राम्स जेके दीदी नाहे खणी आई या उते मौजूदु न आहिनि जंहिंमें खोड़ सारा असांजा स्टेज शोज़ उते थिया उन खां अलावा तमामु घणा जेके आहिनि से टेलीफिल्म्स ड्रामास ऐं मुख़्तलिफ़ इंटरव्यूज़ शख़्सियतुनि जा दीदी पाण कया दीदी पाण उते DD इंडिया जे लाइ बि काफ़ी सारो कमु कयो DD इंडिया DD गुजराती उते असां काफ़ी पंहिंजा प्रोग्राम्स हलाया आहिनि ऐं हिकु त इंटरव्यू तो बि वरितो घनश्याम वासवाणी जो असां उहो बि हलायोसीं उते उहो बि कयोसीं अच्छा तव्हां सिंधी ॿोली त आहे बिल्कुलु पर उते जॾहिं हिंदी जूं जेके खोड़ सारियूं ॿियूं लैंग्वेज आहिनि उहे बि तव्हांखे अचनि थियूं या तव्हांजो जेको पंहिंजो शौक़ु आहे सिंधी ॿोली सां मूं त ॿुधायो न त मां मुश्किल आहिनि न मुश्किल हुजनि न हुजनि पर मूंखे सिंधी मां सिंधी में साहु खणा थी सिंधीअ में सोचां थी सिंधी मुंहिंजे नस नस में वहे थी मूंखे ॿियो सिंधी खां सम्झ में ई नथो अचे छाकाणि उन्हनि खे ॿियनि खे ज़रूरत बि कोन्हे असांजी असां पंहिंजी ॿोलीअ जो पंहिंजो फर्ज़ु पालियूं बसि सभु सिंधी पंहिंजे घरनि में माइट पंहिंजे ॿारनि सां सिंधीअ में ॻाल्हाइनि त सिंधी सचुपच सिंधी ॿोलीअ खे न का लहर न को लोॾो छा ॻाल्हि आहे असांजी पंहिंजी सुञाणप सदाईं रहंदी अच्छा ही स्क्रीन ते दीदी हींअर खोड़ सारनि मुल्कनि में शहरनि में घरनि में हींअर तव्हांखे असांखे ॾिठो वञे पियो ॿुधो वञे पियो सम्झो वञे पियो ऐं चवंदसि जेके तव्हां वेबसाइट ते कमु कया आहिनि ख़ासि तौर ते कहिड़ियूं कहिड़ियूं वेबसाइट ते वञी करे पंहिंजे ॿारनि खे सिंधी सेखारे सघनि था या उहे दोस्त जेके इतफ़ाक़नि सां अॼु असांखे ॾिसनि था भेणूं ॾिसनि थियूं पर जेके जो इंटरनेट सां एक्सेस आहे ॿाहिरि वञी करे चाहिनि था त असां पंहिंजे पुटनि खे औलाद खे धीअरुनि खे सिंधी ॿोली सेखारियूं त उन लाइ कहिड़ी वेबसाइट्स ते वञणु खपे हा असांजी जेका हिकिड़ो कमु आहे जेको www.sindhisangat.com आहे जंहिं ते असांजो जेको कमु हली रहियो आहे ऐं असीं करे रहिया आहियूं उन बाबति अहवालु सॼो ॾिनल आहे एतिरनि सालनि जो असां 2000 में उहा साइट शुरू कई हुईसीं इन खां सवाइ असांजी जेका sindhisangat.tv आहे जंहिं ते काफ़ी असांजूं टेलीफिल्म्स फ्री डाउनलोड लाइ रखियल आहिनि असांजी ॿियो जेको ज़बरदस्त कमु हिन नमूने आहे जो असां यूट्यूब ते मोर देन 150 वीडियोज़ रखिया आहिनि जंहिंमें असांखे ओवर 2 मिलियंस खां वधीक हिट्स आहिनि ऐं इन जे करे माण्हू असांखे वर करे लिखनि था कनि था वीमियो ते असांजो प्रेज़ेंस आहे सभिनी ते फेसबुक ते असांजो सिंधी संगत वर्ल्ड वाइड करे आहे असां सभिनी हंधि इहा ई कोशिशि था कयूं त माण्हू हिक ॿिए खे ॿुधाइनि ऐं सिंधियत जे बारे में हिक ॿिए खे इन असांजूं कैसेट्स DVDs जेके सबटाइटल्स आहिनि अंग्रेज़ी में सबटाइटल्स इन जे लाइ आहिनि जीअं ॿाहिरि रहंदड़ सिंधी सम्झी सघनि हेलो अस्सलाम वालेकुम गुड मॉर्निंग वालेकुम अस्सलाम गुड मॉर्निंग पाकिस्तान भाऊ जी भाऊ केरु आहे असां सां गॾु नुसरत पे ॻाल्हायां जी मूंखे आपा आयशा सां ॻाल्हाइणो आहे जी 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 ॻाल्हायो हेलो अस्सलाम वालेकुम आपा वालेकुम सलाम कहिड़ो हाल आहे भेण जी ठीकु अल्लाह साईं शुक्र आपा तव्हांखे मोस्ट वेलकम असांजी सिंध धरती ते थैंक ऐं यू आउं त ईअं चवणु चाहींदसि त हीअ धरती असुल जेका आहे उहा तव्हांजी आहे ऐं तव्हांखे हितां कढियो वियो
ज़ोरी ज़बरदस्ती तव्हांखे कढियो हुयो, पर असल सिंध जेका आहे उहा मूं हिस्ट्री जेका पढ़ी आहे त उन में हिंदुनि जी धरती आहे ऐं मज़हब में जेकॾहिं न अचे माण्हू, बहरहाल इहो त हाणे वॾी डिस्कशन आहे कि बाक़ी जेकॾहिं सिंध लाइ जेका इहे KTN ऐं पंहिंजो इहे सभु चैनल्स सिंधी सभई चैनल्स जेकी जाखोड़ कनि था पिया उन ॿोली खे उजागर करण लाइ, मां उनखे तमामु घणी मुबारक पेश कंदसि। वाकई सुठो कमु पियो थिए। ओफो, कॉल डिस्कनेक्ट थी वई हली ऐं उन्हनि वाकई ॾाढी सुठी ॻाल्हि कई त हीअ असल धरती तव्हांजी बि आहे ऐं तव्हां हिते जायो ऐं तव्हां उते विया आहियो त हुनजे करे हीउ ॻंढापो जेको हाणे वरी थिए पियो उहो यकीनन की लकीरनि जो मोहताज न आहे। हाणे त काफ़ी सारी अहिड़ियूं त ॿोली खे वधण विझण लाइ जेके कोशिशूं आहिनि से दीदी जो मिसाल इन करे बि आहे असां वटि, त जेके ॿियूं असांजी भेणूं भाउर जेके चाहिनि था पर करे नथा सघनि त प्रैक्टिकल थियणो पवंदो। जीअं दीदी करे पई पोइ मुख़्तलिफ़ CDs जे हवाले सां, किताबनि जे हवाले सां, प्रोग्राम्स जे हवाले सां, पंहिंजो घर बि आहे, जॉब बि आहे, ॿियूं बि ज़िम्मेवारियूं आहिनि, पर उनजे बावजूदु अदा जॉब वग़ैरह छॾे ॾिनी आहे। हाणे सॼी ज़िंदगी आहे रुगो इन सिंधी ॿोली जे हवाले सां, सॼी ज़िंदगी वक़्तु करे छॾी आहे। कॉल अथव तव्हां वटि, कॉल रिसीव कयो। आई थिंक सो घणियूं सारी कॉल जमा थी वियूं आहिनि। हेलो हेलो, अस्सलाम वालेकुम। हा वालेकुम सलाम साईं, नमस्ते। नमस्ते, केरु आहे साईं असां सां गॾु, किथां? मां इंदौर मां थो ॻाल्हायां, भगवान दास पहलवानी फ़कीर। साईं फ़कीर साहब ख़ुशि आहियो इंदौर मां? भगवान दास साहब ठीकु आहियो? बिल्कुलु, अॼु आशा जी दी सां बि मुलाक़ात थी, विच में हिकु भेरो ॻाल्हाइण थियो, अॼु खां 8-10 साल पहिरियों हिननि सां। 10 साल पहिरीं विच में हा, वरी पोइ फोन नंबर मुंहिंजो गायब थी वियो असल में। तव्हां शायदि यादि हुजे तव्हांखे अशोक सुंदराणी जो नंबर घुरियो मूंखां। अच्छा अच्छा, हाँ हाँ हाँ, त मां बि शाइरी कंदो आहियां, पर अॼु तव्हां शैला गुल खे ॾिसी ऐं तव्हां दीदीअ खे ॾिसी करे हिकु दिलि में शाइरी आई आहे कि दो दिल धड़क रहे हैं सदा की जमीन पर। थैंक यू। दो दिल धड़क रहे हैं सदा की जमीन पर, बरसात दुआ के फूल वफा की जमीन पर। क्या बात है। अब दिल से दिल मिले तो दुआ कामयाब हो, दुश्मन नहीं है कोई खुदा की जमीन पर। क्या बात है, क्या ॻाल्हि आहे। ये थोड़ी घणी शाइरी कंदो आहियां। भगवान दास साहब, अॼु रक्षाबंधन बि आहे। मुंहिंजी इच्छा थी कि तव्हां सां ॻाल्हायां। जी जी, अॼु रक्षाबंधन आहे। इन खां अलावा मिस्टर बजाज मुंहिंजी जेका राखी आहे सा रखी छॾी आहे। बजाज साहब जो बि मां ॿुधो हींअर, मां घणे भाङे सॼो ॾींहुं KTN ई ॾिसंदो आहियां घर में, ॿारनि खे ॾेखारींदो आहियां ताकि इन कम से कम इन बहाने सिंधी भाषा सिखनि। घणा सवाल कंदा आहिनि ॿार त भई हे अखर सम्झ में न आयो, मां वरी वेही करे उन्हनि खे ॿुधाईंदो आहियां। पाण बि घटि ॼाणा पर थोरो थोरो सम्झाइण जी कोशिशि कंदा आहियूं असां। ज़बरदस्त। असां ब्रेक में तव्हांखे यादि बि कयोसीं थोरी देरि अॻु में। अच्छा 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 अच्छा, ब्रेक में असां मां हिन वक़्तु त सिर्फ़ु लाफ्टर शो में हिन सिद्धूअ जी हींअर वेठो शाइरी लिखां। अच्छा, ऐं कुझु संस्कार टीवीअ ते सोचियो आहे कि शैला गुल खां गानो ॻाल्हाइणो आहे मूंखे। ज़रूर साईं, लिखंदुमि गीत उन्हनि जे लाइ बि जेको उन्हनि जी पसंदि जो हुजे, जेके शब्द उहे 4 ॿुधाइनि मूंखे कॾहिं बि। मुंहिंजो नंबर अथव तव्हां वटि हिन ते, त उहे ई शब्द मां चाहियां थो प्रोए करे ऐं माला या मोतियुनि जी ठाहे तव्हांखे ॾियां। थैंक यू सो मच, महिरबानी तव्हांजी। तव्हांजा थोरा ऐं मुमताज़ जी जी। हेलो हेलो जी, भगवान दास साहब, महिरबानी तव्हांजी हिन जी। दीदी हे अथव रिस्पॉन्स असां वटि। सारंग सिंधी असांखे यादि करे पियो दुबई मां। कॉल शायदि हुतां न पई लॻे। अच्छा, एतिरा घणा फोन। अच्छा अच्छा, ऐं कुझु कॉल्स असां छाकाणि त तव्हांजी कचहरी जारी आहे तो असां नथा वठी सघूं ताकि तव्हांखे असां ॾिसी ॿुधी सघूं। अच्छा दीदी, हीउ सफ़र त ॾाढो सुहिणो लॻो, सिंध में आया हो ऐं सिंध जा प्यार मोहबत आहे, सभु शयूं आहे। तव्हांखे छा पियो लॻे हीउ जेको तव्हां अचो था या हीउ जेको तव्हांखे रिस्पॉन्स मिले थो, हीउ ॻंढापो, इन में गहराई पईंदी पई वञे या हाणे वक़्त सां गॾोगॾु हर को माण्हू पंहिंजी मसरूफ़ियतुनि में पूरो आहे? एक्चुअली उहो सचमुच मदार रखे थो माण्हू माण्हूअ ते। के माण्हू आहिनि जेके तमामु प्यार मोहबत ॾियनि था, वठनि था। हेॾा माण्हू आहिनि, कंहिं सां माण्हू मिलंदो, कंहिं सां पुॼंदो, बसि जिन सां एक्चुअली कमु अॻिते वधी सघे उन्हनि सां असां सां लह विचर में अचनि, जेके कुझु करे सघनि था क़ौम जे हवाले सां, ॿोलीअ जे हवाले सां। जे उन्हनि सही माण्हुनि सां असीं मिलूं था त बसि कमु थींदो ई थींदो। असां ज़रूरु मुतफ़िक़ थींदासीं जॾहिं असां सिंध में हिते वेही करे तव्हांजे लाइ गीत ॻाइजे त सुहिणा माण्हू ॿिया बाज़ार, सिंधी माण्हू पधरो लखनि में। ॾाढो मज़ो आयो, ॾाढी ख़ुशी। मैसेज ज़रूरु ॾींदा तव्हां असांजे सिंध वासियुनि जे लाइ कोई स्पेशल? हा, मूं जीअं चयो न त ज़ालुनि ते वॾी जवाबदारी आहे, पंहिंजे घर में पंहिंजे ॿारनि सां सदाईं सिंधीअ में ॻाल्हायो। ऐं जेकॾहिं सिंधीअ में असीं ॻाल्हाईंदासीं त असीं पंहिंजी सुञाणप क़ाइमु रखी सघंदासीं। ख़ासि करे भारत में इहा ॻाल्हि तमामु ज़रूरी थी वई त माण्हू ॻाल्हाए त सही, लिखणु पढ़णु पढ़ियां जी ॻाल्हि थी वई आहे,
पर हिते तव्हांजी पंहिंजी ज़मीन आहे त उहे त ज़रूरु सिंधीअ में ॻाल्हाइनि, जीअं पंहिंजी सुञाणप क़ाइमु रखनि ऐं पोइ असांजी ॿोलीअ खे, पंहिंजी सुञाणप खे न का लहर न को लोॾो। ज़बरदस्त, थैंक यू सो मच। सदाईं गॾु दीदी उहो माहिर ते न ॿुधो, सदाईं गॾु चवंदी आहे, सदाईं गॾु, बिल्कुलु। ऐं सदाईं गॾु सां इहो यादि ईंदासीं वाकई सदाईं गॾु ज़िंदगी रही, हयाती रहे। सुभाणे वरी तव्हां सां मुलाक़ात थींदी। जी दोस्तो, हिन सां गॾु असांजो जेको प्रोग्राम पंहिंजी पुॼाइण ते पहुतो, सभिनी जेके ॾिसंदड़ आहिनि असां हुनखे रक्षाबंधन जूं मुबारक हुजनि ऐं इनखे, इन रीत खे, इन रस्म खे क़ाइमु रखनि। पंहिंजे मेज़बाननि खे ॾींदा इजाज़त। सुभाणे तव्हां सां थींदी वरी मुलाक़ात। तेसीं ताईं अल्लाह निगहबान, सदाईं गॾु।